ॿूटनि खे ख़ासियतनि जे लिहाज़ खां ॿिनि ग्रोहनि में विरहायो वियो आहे: गुलदार ॿूटा ऐं बेगुल ॿूटा। गुलदार ॿूटा: ही ॿूटा गुल झलींदा आहिनि। ही ॿूटा पंहिंजे ॿिजनि मां नस्ली वाध कंदा आहिनि, जेके ॿिज वरी उन्हनि जे मेवनि जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि। हिननि ॿूटनि खे हक़ीक़ी पाड़ूं, थुड़ या ॾांडियूं ऐं पन हूंदा आहिनि। ही ॿूटा धरतीअ ते हर हंधि मौजूदु हूंदा आहिनि, मसलन सूरजमुखीअ वग़ैरह। हिननि खे अञा बि वधीक ॿिनि मुख्य ग्रोहनि में विरहाइबो आहे: हिकिड़े ॿिज पन वारा ॿूटा ऐं ॿ ॿिज पननि वारा ॿूटा। हिकिड़े ॿिज पन वारनि ॿूटनि जे ॿिज मां फ़क़्ति हिकु ॿिज पन वारो ॿूटो ॿिज जे फुटण वक़्तु निकिरंदो आहे, मिसाल तौरु मकई, चांवर, कणक ऐं गह वग़ैरह। ॿ ॿिज पननि वारा ॿूटा: ॿ ॿिज पननि वारनि ॿूटनि जे ॿिजनि मां ॿिज जे फुटण वक़्तु ॿ ॿिज पननि वारा ॿूटा निकिरंदा आहिनि, मिसाल तौरु अंब, चणा, मटर वग़ैरह। बेगुल ॿूटा: ही ॿूटा गुल कोन झलींदा आहिनि। हिननि मां के ॿूटा सन्हड़नि दाणनि जे ज़रिए नस्ल जी वाध कंदा आहिनि। हिननि ॿूटनि खे बिना ॿिज वारा ॿूटा बि चइबो आहे, मिसाल तौरु फर्न्स ऐं मोसिस। हिननि मां के ॿूटा ॿिजनि ज़रिए बि पंहिंजी नस्ल जी वाध कंदा आहिनि। हिननि ॿूटनि खे ॿिजदार ॿूटा बि चइबो आहे, मिसाल तौरु कॉनिफर्स।